जी जनाब, हिते अची कीअं महसूस थिए थो? मां तव्हांजी ॿाराणी ते टहक ॾियणु घुरां थो। तो वटि अगरि वक़्तु आहे त हिकु नंढड़ी मिसाल ॾियां। चओ, तो जहिड़नि नासूरनि जे लाइ त सरकार खां वक़्तु वरितो आहे। घर में त गिदड़ बि शींहुं हूंदो आहे, पर गिदड़ खे कॾहिं शींहुं न चइबो आहे। सुल्तान, तूं पंहिंजो पाण खे शींहुं थो सम्झ, ईअं न। पर हे हिकु शहर आहे जिते तूं ऐं मां इंसान आहियूं, ऐं इहो इंसानी समाज ई आहे जंहिंमें पाण रहूं था। जेको बि इंसानी समाज खे बिगाड़ण जी कोशिश कंदो आहे त उनखे सिधे रस्ते ते आणण जे लाइ मोजड़ा इंसान साम्हूं ईंदा आहिनि। तूं छा थो सम्झी? मुंहिंजे कुल्हे ते चढ़ी सुराब खे हथु विझंदे? छा सुराब खान मूंखे ईअं क़ैद में छॾींदो? बिल्कुलु ईअं ई थींदो। तूं सोहराब खान जे लाइ कोड़की साबित थींदो, ऐं हो यकीनन तोखे सरेंडर करे तोखां लातालुकी जो इज़हार कंदो। मां सम्झुसि कोन। ॾिस सुल्तान, तूं वाह जो फाथो आहे। तोखे इहा ख़बर आहे त असां तुंहिंजे अफ्रीकन महिमान खे बि अगवा कयो, जंहिंजो इतला असां वटि हिकु मक़बरो पहुचायो, जंहिं वक़्तु खेसि तो रिसीव कयो, ऐं पोइ हिन जे अगवा वारे रचायल ड्रामे तोखे ज़ख़्मी कयो। तूं ख़ौफ़ में अची वई, मथां धक लॻल, जल्दी में पंहिंजी मलम पटी कराइण जे लाइ अस्पताल अची, तुंहिंजे पोयां अची सोहराब खान जो अफ्रीकन महिमान तुंहिंजी गाॾीअ जी डिकीअ में वेठो। वरी जंहिं रस्ते तां तुंहिंजी वापसी थियणी हुई, उन रस्ते ते चेकिंग जो प्लान जोड़े तोखे बिहारे तुंहिंजी गाॾीअ मां फॉरेनर बरामद करे तोखे गिरफ़्तार कयोसीं। ठीकु आहे, मां इहो सभु पंहिंजे पाण ते खणंदुसि, पर छा तव्हां कोई बि सोहराब खान ते पहुची सघंदो? असांखे तो ॿार ई सम्झो, ऐं हिन ॿाराणीअ में असां हिन समूरे सीन खे रिकॉर्ड करे सभिनी टीवी चैनल्स ते बि हलाए छॾियो, जंहिंमें सिर्फ़ु तुंहिंजे नाले खे इस्तेमालु कयो आहे, ऐं इहो ॿुधायो वियो आहे त तूं हिन में वॾा वॾा इंकिशाफ़ कया आहिनि। असां लाइ सिर्फ़ु इहो ई करणु काफ़ी आहे। हाणे बाक़ी तूं पाण सम्झ त छा छा धोखो आहे, बिल्कुलु धोखो। तो हिन ते सोच, पाण वरी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।